मुझी जीजल सिंध जा गैरतमंद बहादुर साथियों, जिए सिंधु देश जिए साईं जियन सैयद। अज जे हिन क़ौमी ॾींहं जी सभिनी सिंध वासियुनि खे मुबारकबाद ॾियां थो त जेके क़ौमूं पंहिंजे सकाफ़त पंहिंजे कल्चर सां बेइंतहा मोहबत कंदियूं आहिनि, उन्हनि क़ौमुनि खे दुनिया जी का बि ताक़त ख़त्म नथी करे सघे। ही सकाफ़त असांजो सिंध जो उहो बहितरीन मोर्चो आहे जंहिं मोर्चे तां सिंध जी हिफ़ाज़त करे सघूं था। अॼु आउं सभिनी सिंधी चैनलनि, सिंध टेलीविज़न, आवाज़ ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि जिन बि हिन ॿधी हिन एके जे ॾींहं खे मल्हाइण जे लाइ सॾु ॾिनो आहे, उहे सभु तारीफ़ ऐं इज़त जे लाइक़ आहिनि। असां सभिनी खे मुबारकबाद ॾियूं था। ऐं आउं ही सिंध धरती, ही मुंहिंजी सरज़मीन सिंध, सूर, सच, सकाफ़त, हुबुल वतनी जो सदा सुहागण ही धरती रही है, जिता हमेशा अमन, मोहब्बत, भाईचारे ऐं तरक्की जे लाइ पूरी दुनिया के सिंध पैगाम ॾिनो आहे। पर अॼु सिंध ग़ुलाम आहे, अॼु सिंध धरती जा माण्हू ग़ुलाम आहिनि, जो उन्ही करे असां पंहिंजी जे हक़ ऐं सच वारे आवाज़ खे दुनिया ताईं पहुचाइण में काफ़िर आहियूं। पर अॼु वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, कल्ह जॾहिं सिंध जो नालो वठणु ॿियो सम्झो वेंदो हो, पर अॼु हुक्मरान बि मजबूर थी विया आहिनि, जो जेके पंहिंजे वतन खां इनकार कंदा हुआ, सिंध खां इनकार कंदा हुआ, उहे बि सिंधी टोपी ऐं अजरक पाए सिंध जी वकालत था कनि। पंहिंजे फिक्र जा बुनियाद सिंध जी सियासी, सकाफ़ती, इक़्तिसादी ऐं जाग्राफी आज़ादी जे लाइ जा रखिया। अॼु सकाफ़त जी क़ौमी महाज जो 2 नंबर नुक़्तो आहे, जंहिं ते अॼु सॼी सिंध पंहिंजी राह जो इज़हार पई करे। इहा यकीनन सिंध जी ऐं साईं जीएम साहिब जे फिक्र जी फतेह आहे, जो सिंध अॼु पंहिंजे तारीख़ी माउ ॾांहुं वरी मोटे वई। ऐं असांखे यकीन आहे त ही सिंध जा माण्हू, ही धरती जा वारिस, ही असांजा नौजवान, ही असांजा पिछड़ा, ही सभु इहे जेके असांजा सुहिणा सिंधी अॼु तव्हां पंहिंजे हिन सकाफ़त में अहिड़ो त लेख ॾियो पिया, जो आउं दावा सां चवां पियो त जॾहिं अॼु खां हज़ारे साल अॻु दुनिया जा माण्हू उघाड़ा घुमंदा हुया, दुनिया जे माण्हुनि जी रहणी करणी न हूंदी, उथणी वेहणी जी ख़बर न हूंदी, तॾहिं बि सिंध उहा धरती जेका सॼी दुनिया जी रहनुमाई कंदी। 5000 साल मून जो दड़ो इन जी शाहिदी थो ॾे त सिंधी पंहिंजे घरनि में रहंदा हुआ, मालातनि में रहंदा हुया, उन्हनि वटि लाइब्रेरियूं हुयूं, बोरची खाना हुया, वॾियूं कुशादियूं खिचियूं हुयूं। जॾहिं दुनिया खे उथण वेहण जी, पहरण जी तमीज़ न हुई, तॾहिं बि सिंध उहा धरती आहे, सिंध उहा धरती आहे जेका दुनिया खे उथण वेहण, रहणी करणी सेखारी। ऐं अॼु सिंध जेका आहे सा उहो पंहिंजो तारीख़ी लाज़वाल पैगाम दुनिया खे ॾे पई, जेको असांजे लतीफ़ साईं ॾिनो हो त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सब आबाद करी। ही सिंध मोहब्बत जी, अमन जी, प्यार जी धरती आहे। ही दुनिया खे इहो पैगाम पई ॾे, जेका दुनिया अॼु मज़हबी इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी जी लपेट में आहे, उन्ही खे सिंध वाहिद मुल्क आहे जंहिंजो फिक्र, जंहिंजो फ़लसफ़ो दुनिया खे तबाही ऐं बर्बादी खां बचाए सघे थो। ऐं सभिनी